तो त अहिड़ियूं सरगर्मियूं इहो ज़ाहिर कनि थियूं त असां ज़िंदा क़ौम आहियूं। जिते दुनिया कोविड-19 जे करे परेशान आहे, नफ़्साती मरीज़ थी विया आहिनि, उते अहिड़ियूं सिहतमंद सरगर्मियूं ज़िंदा क़ौम जो सबूत आहिनि। जस्तो ॾियां सिगा जानशोर जे साथियुनि खे त अहिड़ी सिहतमंद सरगर्मी ॾाढी कामयाब तरीक़े सां हिकिड़े अहिड़े हंध ते रखी अथऊं जेका मर्कज़ आहे अॻ में ई तालीमी इदारनि जे, ऐं हेॾा सारा किताब, हेॾा सारा स्टॉल हितां जे माण्हुनि जे लाइ हिननि लॻाया आहिनि। आउं सम्झां थो हिन वक़्तु असांजे माण्हुनि खे अहिड़ियुनि क़िस्म जी सिहतमंद सरगर्मियुनि जी ज़रूरत आहे, ऐं अहिड़ियूं सरगर्मियूं जेकॾहिं जारी रहियूं त इंशाअल्लाह असां हर ॾुखे खां ॾुखी मुश्किल सां सवलाई सां मुंहुं ॾेई सघूं था। डिजिटल दौर जे अचण जे खां पोइ फेसबुक सोशल मीडिया अचण खां पोइ असां वटि जेको आहे किताब पढ़ण जो रुझान ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। उन खां पोइ गुज़िरियल 7-8 महीननि खां वठी असांखे जेको कोविड-19 आहे उहो बि तमामु घणो मुतासिर कयो आहे। असांजा कुतुबखाना ऐं यूनिवर्सिटीज़ ऐं दर्सगाहूं जेके आहिनि उहे बंदि आहिनि। उन सूरताल में मां तमामु घणो जेको आहे जस ॾींदुसि सॻा खे, सियासी समाजी जेके असांजूं जमशूर जूं धुरियूं आहिनि उन्हनि खे, ख़ासि तौर ते जेका असांजी इंडस वैली रीडर्स क्लब आहे ऐं हिन किताबी स्टॉल लॻाइण में जिन जिन दोस्तनि सहकार कयो उन्हनि सभिनी खे त हीअ तमामु घणी सिहतमंद हिकिड़ी सरगर्मी आहे। ऐं हिन क़िस्म जी सरगर्मी करण सां असां वटि जेको आहे हिकु भेरो ॿीहर जेको आहे माण्हुनि खे जेको आहे पढ़ाई ऐं किताबनि तरफ़ वापसि वरण में जेको आहे मदद कंदी।